ॾहरकी पुलिस जी टीम ॾहरवा पुल अॻे दुकान ते छापो हणी बुकी जुआ खेॾंदड़ 7 जुआरनि नवीद कांजी माजिद कर मक़सूद ॾहर ऐं ॿियनि खे हथीको करे वटाउनि 5 मोबाइल फ़ोन ऐं 21,500 रुपया रोक रक़म हथ करे ॾहरकी थाणे ते आंदो ऐं खे लॉकअप करण बाद उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। ॾेपले में वापारियुनि शहरनि ऐं शागिर्दनि पारां कश्मीरियुनि ते ज़ुल्म जी इंतिहा मस्जिदनि खे शहीद करण ख़िलाफ़ बदीन स्टाफ खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाज दौरान गिरधारी लाल अब्दुल्ला जुड़िंजे ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मोदी ऐं हुनजी सरकार कश्मीर ऐं हिंदुस्तान में रहंदड़ मुस्लमान भाइरनि ते ज़ुल्म ऐं औरतुनि जी बेहरमती करे इंसानियत खे लॼायो आहे। उन्हनि चयो त हू मोदी खे ॿुधाइणु चाहिनि था त पाकिस्तान में रहंदड़ हर इंसान हिंदू हुजे या मुस्लिम सभु भाइर आहिनि ऐं भाइर थी रहंदा, कॾहिं बि नफ़रत न पखड़ी आहे ऐं न पखड़ींदासीं। अॼु बि असांजा हिंदू भाउर असां सां हिन एहतिजाज में गॾु बि मोदी सरकार ते लानत विझनि था ऐं अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। कराची जे इलाइक़े लियारी में पीपल्स पार्टी पारां तरक़ियाती कम तेज़ी सां जारी आहिनि। लियारी जे ली मार्केट यूनियन काउंसिल 11 में 400 फुट डिघी गटर लाइन विछाई वई, जंहिंजो इफ़्तिताह पीपी साउथ ज़िले सदर ख़लील होत कयो। इन मौक़े ते पीपी जे ज़िले सदर चयो त इलाइक़े वासियुनि खे काफ़ी अर्से खां सख़्त तकलीफ़ हुई, जंहिंजी निशानदेही ओमियाज़ मीडिया ग्रुप कई। हुन चयो त काफ़ी शिकायतूं मिलियूं, जंहिंखां पोइ ली मार्केट लासी कंपाउंड लॻ चाकीवाड़ा रोड ते 400 फुट डिघी गटर लाइन जो कमु शुरू करायो वियो आहे। उमरकोट में पीपी शहीद भुट्टो पारां ताड़के छाछुरे जे ॻोठ निबाड़ो वासी रिटायर्ड मास्टर मक़तूल खीमचंद मेघवाड़ जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब आलो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो ज़िले उमरकोट जे सदर कामरेड भागूमल मेघवाड़ केवल राम में ॿिनि कारकुननि चयो त मक़तूल जे FIR सियासी भोतारनि जे चवण ते टोड़े मरोड़े कमज़ोर दाख़िल कई वई आहे। हुन मुताबिक़ कयो त क़त्ल जी नई FIR दर्ज करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में ईंदड़ मुस्तहिक ग़रीब औरतुनि लाइ आयल पैसनि मां दुकानदारनि पारां फ़ी कार्ड तां 500 खां 1000 रुपया कटण वारी शिकायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर किंगरी सफदर हुसैन मीराणी ऐं मुख़्तियारकार किंगरी अब्दुल हकीम धारे जो मुख़्तलिफ़ दुकान ते छापा हणी दुकानदारनि खे पूरी रक़म ॾियण जो पाबंद बणायो ऐं खेनि आख़िरी मुकुर ॾिनो त जेकॾहिं कंहिं बि ग़रीब औरत जा पैसा कटण जी शिकायत मिली त एहसास प्रोग्राम तहत हलंदड़ दुकान खे सील कयो वेंदो ऐं लाइसेंस बि कैंसिल कयो वेंदो। AC किंगरी ऐं मुख़्तियारकार किंगरी ग़रीब औरतुनि खे चयो त जेकॾहिं को बि दुकानदार खेनि क़िस्त पूरी न ॾे त हू मुख़्तियारकार ऑफिस पहुची उन्हनि खे शिकायत कनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk